कंडियारो में जिस कम पारां केनाल खे रद्द करण लाइ शहर में छट बंद हड़ताल कराई वई। हड़ताल सबब शहर जा मुख्य मरकज़ी कारोबार बंद रहिया। जिस्कम पारां एहतिजाजी रैली कढी क़ौमी शाहरा ते एहतिजाज कयो वियो। एहतिजाज में मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते कोशिश डिजिटल सां ॻाल्हाईंदे अॻुवाणनि जो चवणु हो त सदके पूरा वफ़ाक़ जेके भी रोड आहिनि क़ौमी शाहराऊं आहिनि उहे सभु बंदि आहिनि। फीता रोक हड़ताल आहे ऐं शहर मुकमल बंदि आहिनि। का बि शइ खुलियल न आहे। असां तव्हांखे ॿुधाइण था चाहियूं त सिंध ते को बि केनाल न ठहंदो। केनाल नामंज़ूर आहिनि। जेकॾहिं केनाल ठहींदो ही इनकलाब न आहे बाक़ी छा आहे। असां शहीद भुट्टो तरफ़ ॾांहुं ऐं सभिनी पार्टियूं असां सभिनी हिमायत था कयूं त हर जॻह ते इहे धरना ऐं मुज़ाहिरा हूंदा जेसीं ते केनालनि जो ऐं पंहिंजो वापसि पंहिंजो नथा वठनि फ़ैसिलो तेसीं ताईं असां सरपा एहतिजाज हूंदासीं। इंशाअल्लाह ताला हाणे धमाधम मस्त कलंदर थी चुको आहे। हर सिंध जो बचो बचो रोडनि ते आहे ऐं इंशाअल्लाह ताला ही केनाल असांजी हुक्मरान पार्टी जेका पहिरियां इन ॻाल्हि खे मञण जे लाइ तयारु कोन हुई त को बि केनाल कोन पियो ठहे ऐं वरी थोरी ॻाल्हि अॻिते वधी त उन्हनि इहो चयो त सैयद ज़ैन शाह त मॉडल ॾिसी आयो आहे पर केनाल कंहिंजो वजूद कोन्हे। और अॼु जे हिन जदीद दौर में इहे अहिड़ा कूड़ पंहिंजो पेर नथा खोड़े सघनि। सो बहरहाल ही सिंधी माण्हुनि खे हक़ थो पइजे उन्हनि जो ही बुनियादी इंसानी आहे फितरी ऐं क़ौमी हक़ आहे त पंहिंजे पाणीअ खे बचाइण जे लाइ उहे जिदोजहद कनि ऐं इन हुक्मराननि खे इहा ॻाल्हि मञणी पवंदी। जेकॾहिं हुननि न मञी त पोइ हीअ धरती ही माण्हू उहे तमामु घणो हींअर गुस्से ऐं कावड़ में आहिनि। यकीनन ही राणा सनाउल्लाह जूं धमकियूं हुननि जे लाइ को बि असर न थी सघे। ऐं कंहिं सूरत में असां पंहिंजी धरतीअ ते हथ कोन खणंदासीं। सुपर सिंध इंशाअल्लाह वांदी रहंदी। 30 लख क्यूबिक फुट पाणी जेको आहे सो कोटड़ीअ खां हेठि समुंड खे खपे थो ऐं समुंड पावर कंदो थो जे लखे जरेब जेको आहे सो समुंड गिड़काए वियो आहे। कॾहिं कालाबाग डैम जो खिलाफ मुसलसल जिदोजहद हले पई। सिंध जूं सॼियूं शाहराऊं बंदि आहिनि। एहतिजाज कयो तव्हां छा चवण था रहियो? साईं जेको पंजाब जेको आहे सो हिन वक़्तु पाकिस्तान पंजाब आहे बाक़ी टे सूबा मिलण चाहिनि सो हे जेके 6 गैर आइनी गैर कानूनी केनाल कढिया पिया वञनि। पूरी सिंध मज़हबी दुनिया सियासी समाजी कौम परस्त सभु सरापा एहतिजाज हारी आबादकार सिविल सोसाइटी जा माण्हू हर मकतब फिक्र जा माण्हू हिते जेको आहे सो सरापा एहतिजाज 3 ॾींहं खां वठी वकील हज़रात बि जेको आहे सो बबलो बाईपास बंदि कई वेठा आहिनि। उन सां हमदर्दी करण जे जेको आहे तौर ते हर दुनिया जेको आहे सो हिन कारनि रोडनि ते मौजूदु आहिनि। जेको आहे सो 6 गैर कानूनी गैर आइनी केनाल जेको पंजाब कढी रहियो आहे इहो सिंध जे दरिया ते धाड़ो कंहिं सूरत में हाणे न ॾिनो त सिंधू दरिया ते अगरि केनाल ठहिया असांजे लाशनि ते ठहंदा पर असां तॾहिं बि न ठहण ॾींदासीं। असां पाणीअ जो हिकु ढुक बि न ॾींदासीं। केनाल त छा जेसि ताईं असांजे सिसीअ में साहु आहे असांजी पंजाब सां पाणीअ जे करे जंग जारी रहंदी। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त फौरी तौर ते सिंधूअ ते केनाल वारे मामले जो नोटिस वापसि वठी सिंध सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि। ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। इल्ताफ़ सोलंकी कोशिश डिजिटल कंडियारो।